इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाईंदे पेमरा चेयरमैन अबसार आलम चयो तो पेमरा एक रियासती इदारो है जंहिंजूं कुछ ज़िम्मेवारियूं आहिनि जंहिंखे निभाइण जी कोशिश कई पई वञे। उन चयो तो समूरा इदारा आइन मूजिब पेमरा जी मदद करण जा पाबंद आहिनि पर हुननि लाइ कम करण नामुमकिन थी वियो आहे। अगर उसके एम्प्लॉइज को इस तरह डराया धमकाया गया और उनको इस तरह थ्रेट्स आई और उसकी इन्वेस्टिगेशन नहीं हुई तो हमारे लिए काम करना मुश्किल हो जाएगा। संदसि चवणो त संदन अख्तियारनि खे महदूद कयो वियो आहे। इदारनि जो अमली तौर अख्तियार हाई कोर्ट्स वटि हलियो वियो आहे। अबसार आलम चयो त ऑपरेशन रद्दुल फसाद तहत संदन कुछ ज़िम्मेवारियूं आहिनि। हुननि डिफेड खिलाफ़ कार्रवाई कई पर अदालतुनि में कूड़ ॻाल्हाए मनरनामे पोयां लिकण जी कोशिश कई पई वञे। उन चयो त हू फहाशी खिलाफ़ कार्रवाई कनि था त अदालत मनरनामो जारी करे छॾींदी आहे। पेमरा 357 एक्शन वरिता त 337 अदालत में चैलेंज थिया। कौमी एक्शन प्लान के शौकास नोटिस ते भी स्टे हासिल किया वेंदो आहे। फहाशी के खिलाफ एक्शन लेते हैं, शर अंगेजी नफरत फैलाने वाले अल्फाज के खिलाफ एक्शन लेते हैं तो कोर्ट्स उस पर स्टे ऑर्डर दे देती हैं। संदसि चवणो त चीफ जस्टिस के दरख्वास्त आहे त केस जा फैसला जल्द कया वञनि। हम ये पिटीशन उस काम के लिए लेके जा रहे हैं कि खुदारा ये आप जितने जल्दी कर सकते हैं वो कर दें। जेकॾहिं पेमरा जो अख्तियार सभिनी वटि रखणो आहे त पेमरा के बंद कयो वञे। अगर पेमरा का इख्तियार सबने अपने पास रखना है तो पेमरा को फिर बंद कर दिया जाए। अबसार आलम चयो तो कुछ माण्हू मुल्क में डिफेड पखेड़े रहा आहिनि। कुछ टीवी ऐं न्यूज़ एंकर मुआशरे में ज़हर भरे रहा आहिनि। एक साल में 5 महीननि खां संदसि ज़ात ते हमला थी रहा आहिनि। जिस तरीके से नफरत अंगेजी पर मबनी मवाद कुछ टीवी चैनल और कुछ एंकर्स नशर कर रहे हैं ये इंतहाई गैर जिम्मेदारी है। उन चयो त खेसि ॿुधायो वञे त इस्लाम ऐं नामूस रिसालत छा आहे। जेतोणी के तहरीक निज़ाम मुस्तफ़ा लाइ संदसि ॿिनि भाइरनि शहादत माणी जेकी संदसि हवाले सां ॻाल्हाइनि था तन बाबति खेसि ॼाण आहे। मेरे 2 भाई सगे तहरीक निज़ाम मुस्तफ़ा में शहादत पा चुके हैं। मुझे ये बताया जाता है कि इस्लाम क्या है और नामूस रसालत क्या है जिसने अपने भाइयों को बचपन में उठा के कब्र में डाला। संदसि चवणो त पेमरा लाइ कम करण ॾुखियो थी वियो आहे। खेनि भित सां लॻायो वियो आहे। पेमरा जे मुलाज़िमनि खे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। सिचुएशन इतनी खराब और तशवीशनाक हो चुकी है। पेमरा एम्प्लॉइज, मेरे ऑफिशियल्स, मेरे टीम मेंबर्स और उनकी फैमिलीज की जान को खतरा है। अबसार आलम चयो त मीडिया पाकिस्तान जो चौथों थंभ आहे। पाकिस्तान जे आइन तहत कम कंदड़ इदारे जे मुलाज़िमनि खे क़त्ल जूं धमकियूं मिलंदियूं रहनि त हुननि लाइ कम करण मुश्किल थी वेंदो। मैं अपनी टीम मेंबर्स की जान को या उनके फैमिली मेंबर्स की जान को खतरे में नहीं डालना चाहता। उन चयो त वज़ीर आज़म नवाज़ शरीफ सां मुलाक़ात लाइ वक़्तु घुरियो जेको न मिली सघियो तंहिं करे हुन प्रेस कॉन्फ्रेंस कई। हुननि वफ़ाक़ी सरकार खां मदद तलब कई आहे। खेनि तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। वज़ीर आज़म पाकिस्तान, मैंने उनसे रिक्वेस्ट की थी, मुलाकात की, अभी तक मुझे टाइम नहीं मिल सका इसलिए मुझे आज प्रेस कॉन्फ्रेंस करनी पड़ी है। संदसि चवणो त हुन लाइ कंहिं चैनल जी का बि अहमियत न आहे। उन लाइ सभु बराबरि आहिनि। बॉल खिलाफ़ कार्रवाई वज़ारत कई। पेमरा पोस्ट ऑफिस जो कम कयो। पेमरा ने सिर्फ पोस्ट ऑफिस का काम किया। अबसार आलम चयो त ईंदड़ कुछ अरसे दौरान वधीक चैनल्स लाइ लाइसेंस जारी कया वेंदा। नवां लाइसेंस जारी थींदा त रोज़गार जा मौक़ा पैदा थींदा।